असन मंगी मेमोरियल ट्रस्ट पारां त वसा जेतिरो थी सघंदो असां हिन भाउ शौकत जी मदद कंदासीं। जीअं त तव्हां ॾिठो तव्हांजे बचनि जे लाइ हू लॻभॻि 2 महीननि खनि जो राशन बि खणी आया आहिनि। हिकु हफ़्ते खां त शौकत मां कोई प्रोग्राम न पियो कयां। वजह इहा हुई त ब्लड बैंक जो हिकिड़ो ख्वाबु ॾिठो हुउमि, पर माहौल खे ॾिसी करे उहो मां मनसूबो अध में बंदि कयुमि, जंहिंजी अमानत मूं वटि मुंहिंजा भाउ पई हुई। सभ खां पहिरियां 5000 रुपया अमानत हुई, सैनिटरी वारो भाउ आहे उन्हनि खे मां रिटर्न करे छॾी। जो चांडियो भाउ आहे 1020 रुपया भाउ शौकत, गांगरो आहे ज़ात जो उन ही 500 रुपया, ऐं समीर ऑटोज़ वारे भाउ असांजे 1000 रुपया, ऐं खरोस हिकिड़ो भाउ आहे उन ही 1000 रुपया अमानत, सूमरो भाउ आहे उन ही 500 रुपया अमानत मोकिली। हालांकि हिननि मनो कयो त असांजे ज़िक्र वग़ैरह न कजो, बेवस थी मजबूर थी, छो त हुननि जूं अमानतुनि मां ज़ातियूं वरितियूं। त जीअं टोटल अमानत हुई असां वटि 4020, 5000 रुपया असां रिटर्न कयासीं, 9020 उन वक़्त में असां वटि थी हुई अमानत। अस्सलाम वालेकुम अदा शौकत। साईं वालेकुम सलाम। अदा शौकत कीअं आहे तबियत? वीडियो रिकॉर्ड करे मुंडा मोकिली हो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह सही आहे, पर असांखे तकलीफ़ हुई इहा तव्हांखे यादि कयोसीं, इन जे करे तव्हांजे वीडियो कयोसीं। त फटनि जी हुई तकलीफ़, फट थी विया आहिनि सुम्ही सुम्ही। ॿियो माना 2 ॾींहं 3 ॾींहं बुखार रहियो निकिरे पोइ, हिन जे करे। अच्छा, पोइ फटनि जो इलाज वग़ैरह थियो आहे न थियो? साईं 2 चक्कर वियासीं एमरजेंसी में, उन्हनि चयो त माना उन्हनि दवायूं लिखी ॾिनियूं, कुझु दवायूं कयूं, वरी लिखी ॾिनऊं मेडिकल ते। बसि पोइ उहो भाउ ते असां मन थोरा थका असांजा, आहिस्ते आहिस्ते सुइयूं हणाईंदा आहियूं डेली। पर कीअं थींदो हूंदो? मिसाल घर में कोई कमाइण वारो कान्हे, नंढड़ा बच्चा, गुज़र सफ़र कीअं थींदो मसवाड़ जी जॻह? साईं अबो असांजो आहे कुराड़ो मुड़ुसु आहे, उहो कमाईंदो आहे, बसि राशन पाणी हे हो आणींदो आहे। वरी महीनो ईंदो आहे मसवाड़ जो 7-8 हज़ार मसवाड़ आहे जाइनि जी, छा कयूं। अच्छा अदा शौकत, आया त हुयासीं हिन लाइ त मुंहिंजो हिन दफ़े जेके असांजा भाइर आहिनि राब्तो कयो मूंसां अली हसन मंगी मेमोरियल ट्रस्ट पारां, त वसा जेतिरो थी सघंदो असां हिन भाउ शौकत जी मदद कंदासीं। जीअं त तव्हां ॾिठो तव्हांजे बचनि जे लाइ हू लॻभॻि 2 महीननि खनि जो राशन बि खणी आया आहिनि, ऐं उन सां खां अलावा हुननि काफ़ी सारी यकीन दयानियूं करायूं त जेके मेडिसन्स वग़ैरह थींदियूं, तव्हांजी दवाऊं थींदियूं, उहे बि असां ॾींदासीं। ॿियो कुझु तव्हां प्लाट जी ॻाल्हि कई, उनजो बि मसइलो हल कर, उन लाइ छा चवंदो भाउ जंहिं तव्हांजी मदद कई आहे? साईं अलाह उन्हनि खे गंज ॾींदो, रब साईं उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। हिन ताईं मुंहिंजे बचड़नि जो जेको राशन आहे, खाधो पीतो ॾेई आहिनि, त मुंहिंजा बचड़ा बि उन्हनि खे खाई दुआ कंदा। अच्छा, उन खां अलावा तव्हां ॻाल्हि कई हुई त बचड़ा मुंहिंजा स्कूल नथा पढ़ी सघनि। तव्हां ॾिठो त काज़ी साहब असांजो हसनपुर जो हेडमास्टर आहे, उन्हनि सां बि ॻाल्हायोसीं, उन्हनि बि यकीन दयानी कराई त स्टेशनरीअ खां वठी जेको कुझु थींदो मां बचड़नि खे पाण ॾींदुसि, पंहिंजे तरफ़ां स्कूल तरफ़ां ॾींदुसि। उन में दिलि ख़ुशि थी तव्हांजी त इहो तव्हांजो मसइलो हल थी? बिल्कुलु साईं, असांखे एॾी दिलि ख़ुशि थी आहे, जो असां ईमानदारी त असां जेॾी महिल बि जाॻंदासीं उथंदासीं त उन्हनि खे हथ खणी इहा दुआ कंदासीं त असांजा बचा ख़ुशि हूंदा। त मुंहिंजो त खणी हाल न आहे, मां त खणी आहियां जीअरे, बसि ॾींहं राति जेके सूर सहूं था, अलाह जो शुक्र आहे। वरी बि अलाह जे दर तां अलाह जीअं हलाए छॾे आहे, रब करे आहे त हिन वक़्तु अलाह जी कम से कम बचड़नि खे ॾिसो था, हुननि जे विच में आहियो, हुनजी बि दिलि ख़ुशि थींदी त बाबा असांजो आहे। इहे ॻाल्हियूं त तव्हां न कयो त बहितर आहे। ॿियूं ॻाल्हियूं अदा शौकत तव्हां सां मां बाद में कंदुसि। हिकु जो अमानतूं मां वटि पयूं हुयूं कंहिं भलाईअ जे कम जे लाइ, मां उहे रखियूं हुयूं, पर दिलि टुटी पई रते दिरे वारनि जा माशाल्लाह कम ॾिसी करे, जंहिंजे करे हीउ मनसूबो मां अध में छॾियो हुउमि। 1 हफ़्ते खां अदा शौकत मां कोई प्रोग्राम न पियो कयां। वजह इहा हुई त ब्लड बैंक जो हिकिड़ो ख्वाबु ॾिठो हुउमि। रते दरे में हर माण्हू परेशान आहे रत जे लाइ, रत नथी मिले, इन केतिरा ई थैलेसीमिया जा पेशेंट वीचारा ई जान छॾे विया आहिनि, पर कंहिंखे अहसासु न थियो। मां हिकिड़ो ख्वाबु ॾिठो ऐं माण्हुनि खे ॾेखारियो त हीअ शइ असां पाण करे सघूं था, पर माहौल खे ॾिसी करे उहो मां मनसूबो अध में बंदि कयुमि। जंहिंजी अमानत मूं वटि मुंहिंजा भाउ पई हुई, उहा मां चाहियां थो हक़ीक़त में त हुननि खे वापसि करणु खपे, पर 1-2 दोस्तनि सां जॾहिं राब्तो थियो त हुननि चयो त साईं इहा तव्हां भले अमानत जेको तव्हांजे ग़रीब मुस्तहिक नज़र में हुजे उनखे तव्हां ॾेई छॾियो। जीअं त मुंहिंजा भाउ
सभ खां पहिरियां 5000 रुपया अमानत हुई असांजो सैनिटरी वारो भाउ आहे उन्हनि खे मां रिटर्न करे छॾीमांसि। उन खां अलावा हीअ असांजो चांडियो भाउ आहे ब्लड बैंक लाइ हिन डोनेशन मारे मोकिलियो हीअ मोकिलियूं 1020 रुपया भाउ शौक़त हीअ 1020 रुपया तव्हांजी अमानत। ॿिए भाउ असां ॾे मोकिली हुई अमानत गांगरो ज़ात जो उन ही 500 रुपया अमानत मोकिली हुई। ऐं समीर ऑटोज़ वारे भाउ असां ॾे 1000 रुपया अमानत मोकिली हुई। ऐं खरोस हिकिड़ो भाउ आहे उन ही 1000 रुपया अमानत मोकिली हुई। ऐं सूमरो भाउ आहे उन ही 500 रुपया अमानत मोकिली। हालांकि हिननि मनो कयो त असांजे ज़िक्र वग़ैरह न कजो, बेवस थी मजबूर थी, छो त हुननि जूं अमानतुनि मां ज़ातियूं वरितियूं त जीअं तव्हांखे ख़बर पए, दोस्त जेके वीडियो ॾिसनि था उन्हनि खे ख़बर पए। ही टोटल अमानत हुई असां वटि 4020, 5000 रुपया असां रिटर्न कयासीं, 9020 उन वक़्त में असां वटि थी हुई अमानत। उन भाइरनि जे लाइ छा चवणु चाहींदो जिन जी हीअ अमानत तव्हांखे ॾिनी आहे? अलाह ख़ुशि कंदुनि रब साईं जो हेॾे ग़रीब जी माज़ूर जी मदद कनि था, रब उन्हनि खे वधाईंदो, अलाह कंदो त अॻिते अञा वारो पाईंदा, पंहिंजे बचनि सां ख़ुशि हूंदा, पंहिंजे रोज़गार में कामयाबी लाहींदा। आमीन आमीन आमीन। बिल्कुलु। अला ही त हाणे तव्हांजो राशन जो मसइलो बि हल थी वियो, बचड़नि जे स्कूल जो मसइलो थी वियो हल। बाक़ी आख़िरी तव्हांजो मसइलो रहियो नादरा जी तव्हां ॻाल्हि कई हुई त मुंहिंजो शनाख्ती कार्ड नथो ठहे, उहो छा मसइलो आहे? साईं नादरा वारनि ॾे वियासीं, मां हेॾो तव्हां त ॾिसो था मां पाण खणाए वियो मोॾे संजा, मां जब मूंखे खणी हलो संजा त मुंहिंजो मां त पियो आहे मुंहिंजे पोयों कार्ड जो आहे त मसइलो, मुंहिंजे बचनि जो नंढा बचा आहिनि, मुंहिंजो ॾींहं राति मुंहिंजो कुलो झली वेठा आहिनि। हिन वक़्तु बचड़ा पाणी आहे जेको बि शइ आहे मानी आहे हर शइ बचा कनि था, जो मां हुनजो कार्ड जो मसइलो बि मां थोरी तकलीफ़ न सां त पोइ मां में हेप आहे, पोइ मां खणाए वियुमि होॾे पाण नादरा वारनि वरी पर्ची लिखी ॾिनी त चई भाउ वञो लाड़काणे, हाणे असां अबो कुराड़ो वञे कम ते जा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त ही नादरा वारे असां इंचार्ज साहब खे हालांकि फरमाइशी त अलाए केतिरनि खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾींदा हूंदा। हाणे ही मज़लूम आहे, ही मिसकीन आहे जेको 2 साल थी विया आहिनि, साईं 2 साल मथे थी वियो आहे, 2 सालनि खां ड्रिगो अरसो थी वियो आहे। अॻ में बि असां हिते भाऊ जन जी मदद करे चुका आहियूं, चुरी बि नथा सघनि, उन्हनि जे लाइ बि फरमाइशूं थियूं थियनि त तव्हां अचो, तव्हां होॾे अचो पहुचो, तव्हां अंगूठा हुते हणो, फलाणो कयो माना हिननि जे लाइ बि रिक्वायरमेंट, हिननि जे लाइ बि काई फैसिलिटी पाकिस्तान में न आहे त घर वेठे कोई शनाख्ती कार्ड उन्हनि खे ठाहे ॾियूं। जेकॾहिं हिन जो शनाख्ती कार्ड न ठहियो, हुननि बच्चनि मासूम बच्चनि जो जेकॾहिं मुस्तक़बिल तबाह थियो, पढ़ी न सघिया त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? उन खां अलावा हिन जो शनाख्ती कार्ड जेकॾहिं न ठहंदो त भेण मोजीअ खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जेके ही हक़दार आहिनि, ही मुस्तहिक आहिनि, हिननि खे मिलणु घुरिजनि उहे वज़ीफ़ा, उहे बि न मिलनि था। वधि खां वधि भाउ शौक़त इहा बि कोशिशि कंदुमि इंचार्ज सां जल्द मिली हिते ई आणींदासीं उन्हनि खे, इंशाअल्लाह हिते ई ईंदा। बाक़ी ॿियो कोई हुकुम काम आहे असां लाइ त असां हाज़ुर आहियूं। बसि अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे रब साईं, बसि इहो थी सघेव त बसि मुंहिंजो बच्चनि जी मदद कंदा रहो। मां इंशाअल्लाह उन जे लाइ बि वधि खां वधि कोशिशि कंदुमि त तुंहिंजे बच्चनि जे लाइ महीने जो कोई वज़ीफ़ो मुक़ररु थिए। ही ॾिसो न, ही 4020 रुपया कुझु बि न आहिनि, हू राशन अॼु आहे महीने खां पोइ ख़तमु थी वेंदो भाउ शौक़त, वरी हथु टंगी थिए। अहिड़ो हल था कढूं जीअं भाभीअ खे असां पंहिंजी भेण खे को सिलाई वग़ैरह कढ़ाई हिते घर में का सहूलियत ॾियूंसि, जीअं उहो करे बचड़नि जो गुज़र सफ़र करे, बहितर रहंदो इहो। अलाह ख़ुशि कंदुनि रब साईं, अलाह तव्हांखे बि ख़ुशि कंदो, भाऊ वारनि खे बि जेके मदद करे आहिनि हिन वक़्तु राशन पाणी। असां खां त ईमानदारी त इहो ॾिसी बि नथा सघूं, बसि छा तूं दिलि न लाइ, तूं ॾिसंदे तोखे हिते ई घर वेठे ख़ुशियूं मिलंदियूं। ठीकु आहे, ख़ुशि? बसि मुंहिंजे बचनि खे ख़ुशियूं मिलियूं त मूंखे इंशाअल्लाह उन्हनि खे बि नसीब थींदियूं, इंशाअल्लाह त मूंखे अॻिते बि ख़ुशियूं मिलंदियूं। अञा मां जो वञा हिन जहान मां लाॾाणो करे त हे मूंखे बचा छा चवंदा त मुंहिंजे
असांजे लाइ अबू छा करे हुनजा? इहे जवान हिते तुंहिंजी अखियुनि अॻियां थींदा, इनशाला तुंहिंजी मालिकी थींदी। मुंहिंजा भाउ तोखे निंधण को कोन छॾींदासीं, न अॻु छॾियो आहे न अॻिते छॾींदासीं, वधि खां वधि कोशिशि कंदासीं। पर भाउ शौक़त हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, कम्यूनिटीअ जो बि कोई इतिहाद हूंदो आहे। हाणे मिसाल जीअं मां जलबाणी कम्यूनिटी असां आहियां, तव्हां दाया कम्यूनिटी असां आहियो, जेकॾहिं असां चाहियूं मरण वक़्तु कुल्हो ॼणा त खोड़ ईंदा आहिनि, हा, पर हिन ॾुखे वक़्त में उन्हनि खे बि मदद करणु घुरिजे न। जेको हाल आहे ख़ुदा रा अहिड़नि मिसकिननि जी मदद कयो।